हेलो की हाल है? तो यार कीअं पे गुज़रे ज़िंदगी। मां आहियां तव्हांजो फेवरेट यूट्यूबर कारपुर जो दादा है। त यार अॼु असां सभु गॾु थिया आहियूं हिते टिकटॉकनि जो टैलेंट ॾिसण लाइ। मतिलबु टैलेंट त ॾिसो हिननि में कहिड़ो आहे, छो त वावेला मचाए ॾिनी अथनि बाबा हुकूमत हीअं कयो आहे, हुकूमत हूअं कयो आहे, असांजो नाइंसाफ़ी आहे, टिकटॉक खोलियो वञे पबजी बि बैन थी त पबजी बि खुली वई, हिन खे बि खोलियो वञे। ॿियो त हिननि खे वकार ज़का हणे ई नथो, इन करे हिननि जे पेट में सूरु वधी वियो आहे। अचो त ॾिसो यार बिना कंहिं बकवास जे। यार इहो हूंदो अथव VPN जो ग़लति इस्तेमालु। मतिलबु VPN जो ग़लति इस्तेमाल सां तव्हां ईअं थी सघो था। हाणे माना इहो कहिड़ो टैलेंट आहे, थुक हणी वात में विझणु सॼो। माना मां छा चवां यार। हलो अॻिते हली ॿियो हिकिड़ो टैलेंट ॾिसूं था असांजो। मतिलबु सिंध में त टैलेंटेड माना भरिया पिया न सभु। माना ॿिया जेको असली टैलेंट आहे उहो वञे जिथे बि, पर हिननि टैलेंट खे ॾिसो। हे जेको असली टैलेंट हे आहे, हो त नकली आहिनि सभु। तव्हां सभु छॾियो, माना जेको नचे पतो ज़बरदस्त डांस थो करे, इहो टैलेंट आहे वाक़ई में। ऐं माना हिन जूं शायदि 1000-2000 वीडियो आहिनि ऐं तक़रीबन माशाल्लाह सॼो इहो ई टैलेंट अथसि। माना हे मतिलबु यार हिन जा घर वारा हेॾी ॾाढी मुचुनि सां थियो आहे, उठ जी चटण जेतिरो अची थियो आहे। मतिलबु हिन जा घर वारा नथा चवनि त छोरा कमा या हिन जे रोज़ी इहा हूंदी। हलो यार हिन सभु सॼे हिन खे चयो साइड वारे खे ॾिसो, साइड वारे खे माना मतिलबु पंहिंजी माना धुन में घुमा। देखो इन्हें ये ओस की बूंदे पत्तों की गोद में आसमां से कूदे। अगर इहो टैलेंट आहे त मतिलबु खदड़नि में बि इहो ई साॻियो टैलेंट आहे। उहे बि ईअं ई नचंदा आहिनि रोडनि ते। हे त मतिलबु यार अब्दुल्ला माल हैदराबाद जी रोडनि ते को रोड न छॾियो वञे। मूंखे लॻे थो माना को रोड न छॾियो वञे जिते हे डांस न कयो हुजे। याद में कोई बनाए रे हसी ताजमहल, याद में कोई लिखे शामो शहर शोक गजल, दिल के दरिए में खिलता है ख्वाबों। यार अगर इहो सुरमो टैलेंट आहे त मतिलबु सिंध जूं तक़रीबन जेके माना मायूं या पार्लर में जेके बि कमु करनि थियूं उहे त वॾे टैलेंटेड, उहे असली में वाक़ई आहिनि बि टैलेंटेड। जो त पार्लर जो कमु मथे आहे, पर मां हिकिड़ी मिसाल थो ॾियां। मतिलबु हे छा आहे, हे टिकटॉक ते रखण जहिड़ी शइ आहे। यार तूं मौलवी साहब ई तो निमाज़ूं पढ़ायो कुझु कर या ॾाढी बस इहे रखी अथई। मतिलबु यार एक्सप्रेशन ॾिसो कीअं थो ॾे। यार कई फरमाइश दिल बर मूंखे ओपो वठी दे अदा सैमसंग ओपो वठी दे। यार हिनखे केरु ॿुधाए त सैमसंग आहे, सैमसंग ओपो नाहे, ओपो नाहे। ओपो वठी दे। ज़बरदस्त टैलेंट, माना ज़बरदस्त टैलेंट। गानो अलाए केॾे थो वञे, चप अलाए केॾे था वञनि, ॿियो अहिड़ी किनी शक्ल। मतिलबु वाह जो टैलेंट आहे यार। हाणे मां तव्हांजे साम्हूं हिकिड़ो VIP टैलेंट, मतिलबु पाकिस्तान जो वॾे में वॾो टैलेंट रखण वारो आहे, जंहिंजे करे हे फेमस थियो। उहो टैलेंट मतिलबु तव्हां बि कंदा हो, हर रोज़ कंदा हो, हर वक़्तु कंदा हो, बार बार कंदा हो। हम भी कर ले सरकार की जी हजूरियां, हायो रब्बा प्यार दिया मुझे। जी त तव्हां मुलाहिज़ो फरमायो इन जो टैलेंट जो। मतिलबु सॼी 6.4 मिलियन चूतिया इन खे टैलेंट सम्झनि था, ख़ाली हलण खे। मतिलबु मां त छा चवां यार, मां सिर का हुजे 5 मथे गिणां या इन जे मथे गिणे फाड़े मारे छॾियां। तेरा हाथ कल तक मेरे हाथ में था, तेरा दिल धड़कता था दिल में।
यार मूंखे अगरि महिल कंहिं बि चयो तुंहिंजी शिकिल भली न आहे, तूं सिंगल ई मरंदे, त मां उन ते हिकु हिकु ते जुनैद मखदूम न बचायमि, त मूंखे बि तव्हां चइजो। मतिलबु यार तव्हां वटि कुझु लख फॉलोअर हुजनि त हर को तव्हांजा खणण ईंदो जीअं हुननि जा फॉलोअर वधनि, मतिलबु वॾी ॻाल्हि आहे यार। ऐं हर को में अहिड़ियूं अहिड़ियूं शामिल आहिनि, मूंखे ख़बर न हुई। मतिलबु यार कुझु बि हालो त हिनजी हिकिड़ी तव्हांखे कुझु वीडियो ॾेखारियां जंहिंमें ख़बर पए त छा आहे, कहिड़ी भला आहे। बराबरी यार मुसलिन काका लगदा तेन किलो मरचां दा खवावना पौंदा है। पिछ पिछ टुरदी है वे मजकल आंदा है सटारा विच ने मजकल। यार अगरि अहिड़े छिगराए पाई करे ऐं अहिड़ी मतिलबु पान खां ईअं थुकूं आहे त मां निकिरनि पियो ऐं ॻाल्हाए पियो, इहो अगरि तव्हांखे टैलेंट लॻे थो ऐं तव्हांखे वणे थो ऐं तव्हां हिनखे ट्रेंड करे पेश कयो था पाकिस्तान में, त मतिलबु मां छा चवंदुमि यार, बसि लानत आहे तव्हां ते जेके अहिड़नि खे माना सपोर्ट करनि था। मतिलबु कुझु बि माना हिते कुझु बि मतिलबु ट्रेंड थी सघे थो, हाणे असांखे ख़बर पइजी वई आहे कुझु बि। त यार अॼु जी वीडियो पुॼाणी ते पहुती ऐं वरी हाज़िर थींदासीं ॿिए हिकु नायाब टैलेंट सां गॾु। इजाज़त ॾियो, अल्लाह हाफ़िज़। ऐं ज़रूरु 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 हितां पहुची था विया हो त ज़रूरु लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं चैनल खे शेयर कयो, हिन वीडियो खे शेयर कयो जीअं अॻिते बि असांजो टैलेंट ॾिसी सघनि। माशाल्लाह।